पनवाकिल जी नादरा ऑफिस अवाम लाइ आज़ार बणिजी वई आहे। इन सिलसिले में शहरनि नादरा अमले जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ ऑफिस ॾाढो एहतजाज कयो आहे। रिपोर्ट कयो आहे अयाज़ शेख। पनवाकिल जी नादरा ऑफिस अवाम खे सहूलियत ॾियण बदिरां शहरनि लाइ आज़ार बणिजी वई आहे। पनवाकिल ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि खां ईंदड़ सवें शहरी पंहिंजा शनाख़्ती कार्ड बे फार्म ठाराइण समेत ॿिया मसइला हल कराइण लाइ सुबुह खां शाम ताईं ऑफिस आॾो क़तारुनि में इंतज़ार कंदा रहनि था, पर नादरा अमलो संदन मसइला हल करण बदिरां हफ़्तनि ताईं बंदि कराइनि था। नादरा इंचार्ज समेत स्टाफ जी गैर हाज़िरी तोड़े पटेवालनि जे आसरे छॾियल अवाम पारां नादरा ऑफिस आॾो एहतजाज कंदे आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे बेफार्म ठाराइणो आहे। फॉर्म बि फिल नथो थिए। मैट्रिक में असां पढ़ंदा आहियूं सिटी स्कूल ऐं कॉलेज पनवाकिल में। फॉर्म फिल करण लाइ असांखे बेफार्म ठाराइणो आहे। 8 ॾींहं लॻी विया आहिनि बर्थ सर्टिफिकेट में। उहो दादले खां बर्थ सर्टिफिकेट ठारायो आहे। अॼु आया ऐं 3 ॾींहं आहे बेफार्म ठारायूं था, धिका खाई करे मोटी था वञूं। चवंदा वियो कलाक ॿ वरी चवंदा टाइम पूरो थी वियो, हाणे वञूं घर। 3 ॾींहं असां स्कूल खां लीव कई आहे। वरी स्कूल वञूं था त वरी स्कूल टीचर जी पनिशमेंट अलॻि आहे। असां काॾे वञूं? टाइम ख़तम थी वियो, वञो। हाणे असां वेठो हिकिड़ो आयो आहे सम्झाइण, ॿियो शुरू थी वियो, ॿियो आयो सम्झाइण। त बसि असां इंग्लिश त कोन था ॻाल्हायूं, सिंधी में ॻाल्हायूं था पिया। असां बीठा आहियूं वेठा आहियूं, ईअं कावड़ियल आहिनि पने जी अवाम ते, चओ त इहे एहसान कनि था असांजे मथां। ख़ासि शइ कान्हे हिननि में। हाणे बीमार माण्हू 4 दफ़ा हुनखे चयो मौलवी खे, न अरे बाबा बीमार माण्हू त वेही रहनि विड़दुनि त पियो सघूं। न हल बाबा होॾे। हाणे वेठा आहियूं, वरी आख़िर जो टाइम ख़तम थी वेंदो। हलो बसि सुबुह जो अलाह जी अमान। 8 बजे आया आहियूं असां ऐं तक़रीबन 2:30 टाइम ते असांजे टाइम सॼा घर जा कमकार छॾे करे टोकन मिलियो आहे। बाक़ी कोई कमकार। हितां जे शहरनि हुकूमत पाकिस्तान आला अदालतुनि GOC कैंट समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त पनवाकिल जी नादरा ऑफिस में मुक़ररु नॉन प्रोफेशनल स्टाफ जे गैर ज़िम्मेवाराणे रवैये जो नोटिस वठी शहरनि जी तकलीफ़ जो अज़ालो कयो वञे ऐं बिला जवाज़ अवाम खे तंग कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन कुर्बान मलिक सां गॾु अयाज़ शेख, आवाज़ TV न्यूज़, पनवाकिल।